बिचा पहिरियों एग्रो लाइफ स्टॉक ऐं हैंडीक्राफ्ट एक्सपो 2025 जी तयारियुनि बाबति डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख जी सदारत हेठि हिकु अहम इजलास मुनक़द थियो। इजलास में अंसारी रेजिडेंसी NC जे वेझो मटियारी में थियो, जंहिंमें एडिशनल डिप्टी कमिश्नर नूर अहमद खोड़ो, एडिशनल डिप्टी कमिश्नर इकरा जन्नत, असिस्टेंट कमिश्नर हाला डॉक्टर मुज़ाहिर, असिस्टेंट कमिश्नर सईद आबाद आज़ादुल्ला खोखर समेत ज़िले के समूरनि ऑफिसर, मुख़्तलिफ़ NGOs जे नुमाइंदनि ऐं ॿियनि अहम शख़्सियतुनि शिरकत कई। इजलास में 8 ऐं 9 फरवरी 2025 ते थींदड़ एग्रो लाइव स्टॉक हैंडीक्राफ्ट एक्सपो जे समूरनि इंतज़ामनि जो तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। एक्सपो जो मक़सदु मटियारी जी ज़रई पैदावार, लाइव स्टॉक, दस्तकारी, औरतुनि जे कारोबारी मौक़नि ऐं मक़ामी सनत खे हथी ॾियणु आहे। इन इवेंट दौरान गुलनि जी नुमाइश, खीर ॾींदड़ जानवर जा मुक़ाबला, लाइव स्टॉक चैम्बर, शागिर्दनि जी साइंसी नुमाइश, अजरक सिंधी टोपी, काशी झंडी ऐं ॿियनि सक़ाफ़ती शयुनि जा स्टॉल, पालतू पखियुनि जी नुमाइश, सक़ाफ़ती रांदियुनि जा मुक़ाबला, लाइव स्टॉक जे नीलामी ऐं ज़राअत ऐं मालवनदारीअ बाबति माहिरनि जा तहक़ीक़ाती सेमिनार पिणु मुनक़द थींदा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी